सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत लॉकडाउन में माण्हुनि खे ख़ुदकुशी करण ते मजबूर करे छॾियो आहे। एसटीपी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल हकीम बलोच जी भेण ऐं सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे अॻवान उमामा रहीम जी घरवारीअ जी वफ़ात ते संदनि ताज़ियत कई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर कादिर मक्सी चयो त कोरोना वायरस जे इशूअ ते वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत विच में सियासत हली रही आहे ऐं असल इशू कोरोना वायरस तरफ़ हुक्मराननि जो ध्यानु न हुजणु बराबर आहे। हुन गवर्नर सिंध खे हटाइण जी घुर कंदे चयो त नाअहल गवर्नर इमरान इस्माइल ऐं काबिज़ टोले खे को बि हक़ नथो पए त हू सिंधी क़ौम खे जाहिल कोठनि। सिंधी माण्हुनि जी दिल आज़ारीअ ते गवर्नर माफ़ी घुरे। एसटीपी चेयरमैन चयो त शहीद जावेद भट्टीअ जो क़त्ल सिधी सही दहशतगर्दी ऐं सिंधी क़ौम जी नसलकशी करण बराबर आहे। असां उन क़त्ल ते सरापा एहतिजाज आहियूं ऐं कातिलनि जी सज़ा जज़ा ताईं पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk